नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त ग्रेड हेल्थ अलायंस सिंध सेहत खाते सिविल अस्पताल मकली ठठे जे मुलाज़िमनि पारां जाइज़ मुतालबन हेल्थ रिस्क अलायंस हिफ़ाज़ती किट्स सेहत खाते जे समूरनि मुलाज़िमनि खे ॾियण ऐं शहीद पैकेज फ्रोटर सर्विस स्ट्रक्चर टाइम स्किल प्रोमोशन ताज़ो भर्ती कयल नर्सनि खे रहियल पगारूं ॾियण लाइ मरीज़नि लाइ आइसोलेट सेंटर पूरे सिंध जे समूरनि अस्पताल में क़ाइमु करण सां गॾु कोरोना वबा जे पेश नज़र सिंध जे समूरनि अस्पतालनि में ॿियनि मुल्कनि जियां मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं मुहैया करण लाइ सिविल अस्पताल मकली में 2 कलाक टोकन छॾे हड़ताल करे हिकु एहतजाज मुज़ाहिरो करे सर्जन ऑफिस खां अस्पताल जे गेट ताईं डॉक्टर श्याम कुमार अब्दुल करीम जी अॻुवाणी में सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कंदे हिननि चयो त सिहत खाते जे सभिनी शोबनि सां वाबस्ता मुलाज़िमनि जा काफ़ी जाइज़ मसइला हल थी न सघिया आहिनि, जंहिं करे असां सरापा एहतजाज बणियल। हिननि चयो त सिहत खाते जे डॉक्टरनि समेत मुलाज़िम कोरोना वायरस करे फ्रंट लाइन ते जंग विड़ी रहिया आहिनि, जंहिं जूं हयातियूं बि दाव ते लॻल आहिनि। हूंदे बि हिन मुश्किल वक़्त में संदसि केरु पैरोकारी करण वारो न आहे ऐं न ई संदसि जाइज़ मसइला हल थी सघनि था। हिन करे मजबूरन थी एहतजाज वारो रस्तो इख्तियार कयो। हिननि घुर कई है त संदसि जाइज़ मसइला फौरी तौर ते हल करे खेनि परेशानी खां बचायो वञे। ॿी सूरत में मसइला हल न थियण जी सूरत में ग्रेड हेल्थ अलायंस सिंध जे प्लेटफॉर्म तां वधीक लाइअमल जोड़ी एहतजाज जी तहरीक खे तेज़ कयो वेंदो। हिननि फौरन सिहत खाते जा समूरा मसइला हल करे परेशानी खां बचाइण जी घुर कई है। जी त असांजो अॼु जो प्रोटेस्ट आहे ग्रैंड हेल्थ अलायंस जे प्लेटफॉर्म तां असां शुरू कयो आहे। 9 खां 11 ताईं पूरी सिंध में आहे ऐं असांजी ग्रैंड हेल्थ अलायंस पूरी सिंध में ठही चुकी आहे। असांजो 2 कलाक टोकन हड़ताल रहंदी जेका सूमर अंगारो अरबा ते रहंदी। उन खां पोइ जेका ग्रैंड हेल्थ अलायंस असांखे ॾींदी असां उन ते अमल कंदासीं ऐं असां गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि, रिस्क अलाउंस आहे, ॿिया टाइम स्केल आहे, उहो असांखे बहाल कयो वञे ऐं ॿिया जेके असांजा 2300 स्टाफ नर्सिस जॉइनिंग कई आहे उन्हनि खे 2-3 महीना थी विया आहिनि, उन्हनि खे पघार नथा ॾियनि। छा उहे ग़रीब माण्हू किथां पैसा आणींदा? हिकिड़ो ॾुखे वक़्त में एमरजेंसी में ड्यूटियूं कनि पिया त फस्ट प्रायोरिटी उन्हनि खे ॾिनी त उन्हनि खे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके असां ड्यूटियूं कंदा सिविल अस्पताल में या हेल्थ डिपार्टमेंट में उहे छा इंसान न आहिनि? उन्हनि खे छा कोरोना कोन थी लॻी सघे? सभिनी जी उन्हनि मोकलियूं कयूं, सभी डिपार्टमेंट जी मोकलियूं कयूं, सिर्फ़ु हेल्थ डिपार्टमेंट मोकल बंदि हुई। असां सभिनी ड्यूटियूं कयूं, उन करे बेराए महिरबानी जीअं ॿियनि सूबनि खे ॾिनो अथनि रिस्क अलाउंस ईअं असांखे बि ॾिनो वञे। महिरबानी। जे प्लेटफॉर्म तां अॼु ठठे सिविल हॉस्पिटल में इहो एहतजाज रखियो वियो आहे असांजे अलाउंसिस लाइ ऐं असांजो हक़ जेके असांजा आहिनि सो पूरा कया वञनि। काफ़ी टाइम खां असांजो अमलो ही सिपाही आहे, ये जेके बीठा आहिनि सभु सिपाही आहिनि, ये पंहिंजे ड्यूटी ते सरेआम बीठा आहिनि। 3-4 महीने खां मुसलसल कोरोना में ड्यूटी पिया कनि। छा उनजो हक़ कोन्हे? अॼु इहो उनजो हक़ आहे। अॼु ॿाहिरि निकिता आहिनि, काफ़ी टाइम खां एहतजाज कंदा अचनि, हिन खे अलाउंसिस ॾिना वञनि। हिननि ग़रीबनि जो बि हक़ आहे, हे पंहिंजे ज़िंदगी रिस्क ते खणियो त कमु था कनि, असांजे ग़रीब आवाम जी ख़िदमत था कनि। असांजी क़ौम खे ख़िदमत खे हिनखे मौक़ो मिलणु खपे, हिन जो हक़ आहे। सिंध गवर्नमेंट खां इहा अपील था कयूं त असांजो इहो मुतालबो मंज़ूर कयो वञे। हिन पूरे प्लेटफॉर्म ते असां सभु दोस्त जेके डॉक्टर आहियूं, जेके पैरामेडिकल आहिनि, जेके क्लर्क एसोसिएशन, जेके बि तंज़ीमूं आहिनि असांजी डिस्ट्रिक्ट ठठे जूं, असां साथ में गॾु पूरे ज़िले में असांजो एहतजाज कंटिन्यू रहंदो ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।